नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बैरिया सिटी का खबर ॾींदा हलूं त बैरिया सिटी जे ॻोठ गुल मोहम्मद बिलर में 14 ॾींहं अॻु कार सवार हथियारबंदनि पारां ज़बरदस्ती घर मां अगवा कयल नारी मुरादा उर्फ नादिया मीरानी जी दाख़िल थियल अगवा केस जो जवाबदार गिरफ़्तार न थियण खिलाफ़ नारी मुरादा उर्फ नादिया मीरानी जे वारसनि अमर ज़ाहिदा नानी इमाम ज़ादी ऐं मामू मुमताज़ अली मीरानी पारां प्रेस क्लब बैरिया सिटी अॻियां सख़्त एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुतासिर मीडिया अॻियां दाईंदे ॿुधायो त 3 फरवरी ते संदसि पाड़े वारनि बासरनि संदसि न्याणी खे ज़बरदस्ती कार में विहारे अगवा करे विया। हिन चयो त असां बर वक्त बैरिया सिटी पुलिस पहुतासीं, जिथे पुलिस न्याणी जे अगवा केस 3 सुञातल जवाबदार हाजी शमन बिलर, अल्ताफ बिलर ऐं निसार बिलर समेत 2 नामालूमनि खिलाफ़ केस दाख़िल कयो। हिन चयो त पुलिस हींअर ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो आहे। मुमताज़ अली ॿुधायो त मां अगवा थियल नारी जो मामू आहियां ऐं केस में फरियादी पिण जवाबदार अॼु मूं ते घर ते हमलो करे मूंखे 2 औरतुनि खे ज़ख़्मी कयो, जंहिं जी NC पिण थाणे ते दाख़िल कराई। हिन मुतासिर चयो त जवाबदार धुर खेनि केस तां हथ खणण जी लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन घुर कई आहे त मामले जी शिफ़ाश जांच कराए खेनि अगवा थियल नारी खे जल्द बाज़ियात कराए वञे ऐं मुलविस जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।